विद्यार्थियों, अॼु असां BA पार्ट सेकेंड जे उछल किताब जे मज़मून शिरोमणी इंसान जे बारे में ॼाण हासिल कंदासीं। जीअं अॻियां चैप्टर पढ़ी आयासीं पाण, जीवत जो राज़, जीवत जो मज़ो, जीवत जो थंबो। त लेखक छा आहे, हिननि में लास्ट में अची करे असांखे ॿुधायो हो त असांजे जीवत जो राज़ कहिड़ो आहे, मज़ो कहिड़ो आहे, थंबो कहिड़ो आहे। अहिड़ी तरह हिन चैप्टर में बि लास्ट में अची करे ॿुधाईंदो त शिरोमणी इंसान जेको आहे उहो भारत जो कहिड़ो पुरुष आहे, कहिड़ो महापुरुष आहे। त हिन में लेखक फरमायो आहे त जीअं ॿियनि देशनि खे कंहिंखे पंहिंजे हुनर ते, कंहिंखे पंहिंजे फ़न ते, कंहिंखे पंहिंजे कहिड़ी बि कारीगरीअ ते फ़ख़ुरु थिए थो, तहिड़ी तरह भारत देश खे फ़ख़ुरु छा ते आहे, नाज़ छा ते आहे, छा ते थो हू गर्व करे। त हिन में लेखक फरमायो आहे त जहिड़ी तरह ॿियनि क़ौमुनि खे फ़ख़ुरु आहे धन जो, फ़न जो, हुनर जो ऐं वापार जो, होशियारीअ जो ऐं कारीगरीअ जो, हुकूमत जो ऐं सल्तनत जो ऐं सभ खां वधीक तलवार जो ऐं तोप जो। मिसकीन भारत, दॿियल भारत, निर्बल भारत इहा हाम नथो हणे, मतिलबु इहो पंहिंजो चैलेंज नथो ॾिए त को मूंखे पंहिंजे फ़न ते या की पंहिंजे धन ते या पंहिंजी हुकूमत ते नाज़ आहे। पर छा ते तो दावा करे? भारत जी दावा इहा न आहे त भारत सूंहं जी सुर्की संसार खे प्यारे यूनान वांगुरु या क़ाइदनि ऐं सड़कनि जे वसीले अधु दुनिया खे मात हित बणायो, रोम वांगुरु या विज्ञान ऐं वापार वसीले चक्रवर्ती राज हथ कयो, इंग्लैंड वांगुरु या शमशेर जे शाह खां जगत खे ॾकायो, अरबन ऐं तातारियुनि वांगुरु या दुनिया जो धन गॾु करे मज़दूर खे बि मोटर ऐं महिलात जी मौज वठाई, अमेरिका वांगुरु। त इहे अलॻि अलॻि देश जेके आहिनि, अलॻि अलॻि पंहिंजनि दावा करे करे उन्हनि खे फ़ख़ुरु कनि था, नाज़ कनि था। पर ईअं न आहे त कंहिं समय भारत धन ऐं सूंहं, ज्ञान ऐं विज्ञान, धंधे ऐं हुनर करे लोकनि में प्रसिद्ध न हो, माना ॿियनि देशनि में प्रसिद्ध न हो, पहिरियों भारत प्रसिद्ध हो। अहिड़ी औज जूं निशानियूं ऐं यादगार अॼु बि ॾूराई देशनि में, माना परे परे मुल्कनि में मौजूदु आहिनि। मिस्र ऐं बेबीलोन, जावा ऐं बाली, पेरू ऐं मैक्सिको भारत जे आगाटे शान जा शाहिद आहिनि, माना प्रूफ आहिनि, सबूत आहिनि। पर भारत जी अखि उन्हनि नासवंत पदार्थनि में ॿुॾी नथी, मतिलबु उहे छा आहिनि, सभु आया ऐं गया पदार्थ, नासवंत पदार्थ हुआ। भारत गुरूर माना उन ते घमंड कदाचित न कंदो त ॿियनि खे हिसाए ऐं कूहे, मतिलबु ॿियनि खे उन्हनि खे ॾकाए ऐं उन्हनि खे मारे। हुन पंहिंजो घर ॿधो, ॿियनि जा जुगा ढाहे, हुन पंहिंजो घर साओ न कयो। भारत खे हुकूमत ऐं सल्तनत जी लोड़ न आहे। भारत जो शान न आहे त ॿियनि जी जान ऐं इज़त ते हथ फेरे पंहिंजो मान ऐं मर्तबो वधाइणु। इन्हीअ में भारत ॿियनि देशनि खां घणो निरालो आहे। मतिलबु त भारत जेको आहे निरालो आहे। भारत खे जंहिं ॻाल्हि ते नाज़ आहे उन ई जे बारे में लेखक फरमाए थो अॻिते हली करे त भारत खे फ़ख़ुरु आहे अंदरी ज्ञान जो, न ॿाहिरियनि वस्तुनि जो। भारत खे फ़ख़ुरु ॾियण जो, न वठण जो। भारत खे फ़ख़ुरु आहे महिमान निवाज़ीअ जो, न दरपूर जो। भारत खे फ़ख़ुरु नाज़ आहे पालण जो, न मरण जो, गऊअ जो, न शींहं जो। भारत खे फ़ख़ुरु आहे वेदनि जो, न तोबनि जो। भारत खे फ़ख़ुरु आहे त्याग ऐं वैराग जो, न भोग रूपी भोग जो। भारत खे नाज़ आहे सृष्टिअ जे राज जो, पर सूक्ष्म दृष्टिअ जो। भारत खे नाज़ आहे मुक्तीअ जे मंत्र जो फैलाइण जो ऐं आत्मिक उन्नतीअ जी सिख्या जो। ख़ासि करे भारत खे जो नाज़ ऐं फ़ख़ुरु आहे उहो आहे त इंसान में श्रेष्ठ इंसान जे जनम जो, जंहिंजो नाव माना नालो शान हिमालय जी चोटीअ खां बि वधीक बुलंद ऐं शानदार आहे। अहिड़ी तरह अॻिते हली पर फरमाए थो, लेखक ॿुधाए थो त रवाजी इंसान लाइ अलबत मुश्किल आहे चवणु त महापुरुष या श्रेष्ठ इंसान कंहिंखे कोटिजे।
रवाजी माण्हू इहो कॾहिं बि तक तौर न करे सघंदो, निष्कर्ष न कढी सघंदो त श्रेष्ठ कंहिंखे थो चइजे, छाकाणि त हुन जे परख जी कसौटी ई ग़लति आहे। असांजे मग़ज़ में उठ वेठल आहे त महापुरुष उहो जो युद्ध में बड़ हुजे, माना होशियारु हुजे। भला आम इंसाननि जी जेका आहे उहा राय इहा थींदी आहे त महापुरुष उहो आहे जेको युद्ध में बुड़ हुजे, होशियारु हुजे, जंहिं घणो लुटियो फुरियो हुजे, जंहिंजो ॾहकाव घणो हुजे, जो माण्हू हिक खे फुरे तंहिंखे जेल मिले, पर जो क़ौमुनि जूं क़ौमूं फुरे नास करे तंहिंखे अफ़लातून माली माहिर कोठियूं, जो माण्हू हिक जो खून करे तंहिंखे फांसीअ जी सज़ा मिले, जो लखनि माण्हुनि जे रत जूं नदियूं वाहे तंहिंखे सूरमो कोटिजे, सरदार कोटिजे। सूरमो माना बहादुर कोटिजे। जो माण्हू कंहिं पराई ज़ाल ॾांहुं अखि खणी निहारे तंहिंखे लफंगो ऐं लुच ठहिरायूं, पर जो माण्हू हज़ारनि ऐं लखनि स्त्रियुनि जे अत्याचार करे ऐं कराए तंहिंखे पूजनीय करे गदीअ ते विहारियूं या हुन सां ठाव करियूं। इंसान त ॿुद्धीअ जे परदे थो चढ़ी वञे, न रुॻो जॾहिं हातकनि ऐं फ़ौरन खूनियुनि ऐं दुराचारियुनि, नेपोलियन ऐं हिटलरनि, कार्तेज़न ऐं तैमूरनि जो नालो थो ॿुधे, पर जॾहिं चोर बाज़ार सेठियुनि ऐं बंगलनि, राजनीति लीडरनि जो बि ज़िक्र थो अचे, अहिड़नि दुराचारियुनि खे सेठ जी ऐं देश सेवक सॾे कोठे विहारण में फ़ख़ुरु था वठूं। मां इहे सभु जेके आहिनि वीचार जेके आहिनि इहे आहिनि आम माण्हूअ जा, आम माण्हू जी राय इहा आहे त हू महापुरुष उन्हीअ खे था मञनि, पर सचपच महापुरुष त के ओलिया शख़्स आहिनि जिन जे बारे में लेखक अॻे राय ॾिए थो त सचपच महापुरुष उहे न आहिनि, पर सचपच महापुरुष उहे आहिनि जिन जे अचण करे इंसान ज़ात खे हथी थी अचे, माना उन्हनि में हिमत थी अचे ऐं उन्हनि खे जेको आहे आधार मिले थो ऐं सूझी अचे थी, सम्झ थी अचे, सद्बुद्धि अचे थी, जिन जे करे दुख कटिजे थो ऐं सुख सरसेरो थिए थो, माना वधीक उनजी तादाद वधे थी, मात्रा वधे थी। कंहिंजे करे? जेके अहिड़ा महापुरुष ओलिया पुरुष आहिनि जिन जे करे हिन संसार जी सदगति थिए थी। इन्हीअ करे ज्ञानी ऐं विज्ञानी घणी इज़त जा हक़दार आहिनि, छाकाणि जो नयूं ईजादूं माना खोजूं था कनि, नवां मुबारक ख़्याल था फैलाइनि। शाइर ऐं कलाकार बि धन्यवाद जे लाइक़ु आहिनि जो उन्हनि जे करे असीं सूंहं जी सुर्की पियूं था। शाइर ऐं कलाकार छो आहिनि? जो उहे बि पंहिंजे कल्पना जे ढंग सां अहिड़ियूं अहिड़ियूं कविताऊं, अहिड़ियूं अहिड़ियूं रचनाऊं लिखनि था जिन खे पाठक पढ़ंदा, आम माण्हू पढ़ंदा त उन्हनि जा अंदर जा जेके जज़्बा आहिनि, जेके भाव आहिनि, उहे महकनि लॻनि था, उहे फूलजण लॻनि था ऐं उन्हनि जे करे उन्हनि जी ज़िंदगीअ खे माना अचे थी ऐं उन्हीअ खे हू सार भरियो करे मञनि था। कलाकार बि धन्यवाद जे लाइक़ु आहिनि जो उन्हीअ जे करे असीं सूंहं जी सुर्की पिया था, उन्हीअ जे करे असांखे इहे संसार जेको आहे सुंदर ऐं श्रेष्ठ ॾिसण में अचे थो ऐं आसमान में परवाज़ करियूं था ऐं असीं आसमान ते उॾण जी कोशिश पिणु कयूं था। वॾे मान वारा लिखण खपनि। राजनीति ऐं पंक्ति ॼाणण जे जनता खे घणनि आज़ारनि मां था छॾाइनि, आज़ारनि मां माना ॾुखियाइनि मां, कष्टनि मां, जेके आम जनता जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे का बि कष्ट अचे थो, का बि मुसीबत अचे थी त उन्हनि खे उन्हीअ मां निकिरण में उन्हनि जी मदद कनि था उहे ओलिया पुरुष, महापुरुष। पर उन्हनि सभिनी खां घणो मथे आहिनि अवतारी पुरुष, माना जेके हिन संसार में अवतार वठी अचनि था, माना उन्हनि जो जनमु माता जे गर्भ मां नथो थिए, पर उहे पंहिंजो पाण ई प्रगट थी वञनि था ऐं परमात्मा उन्हनि खे हेठि हिन संसार जी मुक्ति करण जे लाइ, हिन संसार में श्रेष्ठ धर्म फैलाइण जे लाइ मोकिले थो। त उन्हनि सभिनी खां घणो मथे अवतारी पुरुष जे चश्मा आहिनि सभ्यता ऐं धर्म जे धाराउनि जा, वृक्ष माना वण आहिनि बिर थियल जीवन जे विश्राम लाइ।
बिर थियल जीवन जे विषय में, जेकी हिन ज़िंदगी असांखे परमात्मा बख़्शी आहे, पर हिन ज़िंदगीअ खे ज़िंदगी बणाए करे जीअण जे लाइ उहे असांखे उहे ॾांव ॾियनि था, उहे असांखे उपाउ ॿुधाइनि था, उहे उपदेश ॾियनि था, उहे वचन ॾियनि था, जिन जे करे असांजी हीअ ज़िंदगी जेका आहे बिर माना बोर न मतिलबु तंग नथा थियूं, पर उन्हीअ खे ख़ुशी ख़ुशी जी वञूं था। अगरि ज़िंदगीअ में को कष्ट का तकलीफ़ अचे बि थी त उन्हीअ खे ख़ुशी ख़ुशी जी वञूं था। उन्हीअ जो असां मतिलबु उन्हीअ जो असां उन्हनि जो उन जी शिकायत कान था कयूं, उन्हीअ जे अॻियां असां परमात्मा खे बीह करे शुकुरु करे उन्हीअ खे गुज़ारे वञूं था। पर उन्हनि सभिनी खां घणो मथे आहिनि अवतारी पुरुष जे चश्मा आहिनि सभ्यता ऐं धर्म जे धाराउनि जा वृक्ष आहिनि बिर थियल जीवन जे विश्राम लाइ। मर्द ख़ुदा घणेई थी गुज़रिया आहिनि, जिन जे वैराग ऐं त्याग भक्ति ऐं प्रेम सां इंसाननि जे ततल दिलनि ते छंडो हयो हूंदो। ततल दिलनि ते माना गरम दिलि जे, जिन जी दिलि हिन संसार मां बुर्थ पई हुजे, उन्हनि जी दिलि खे ख़ुशि कयो हूंदो। उन्हनि में सुठा भाव प्रेम जा भरिया हूंदा। भक्ति ऐं प्रेम सां इंसाननि जे ततल दिलनि ते छंडो हयो हूंदो ऐं उन्हनि जे जीवन में पलटो आंदो हूंदो। पर अहिड़नि मिठनि माण्हुनि में उहे बिल्कुलु थोरा थी गुज़रिया आहिनि, जिन जो शाव माना नालो सूरज जी रोशनीअ वांगुरु सॼे जगत खे रोशन कंदो हुजे ऐं जिन जी कोमलता ऐं शीतलता अॻियां चंद्रमा जी कोमलता ऐं शीतलता पिणु फिकी थी लॻे। त उहे अहिड़ा कहिड़ा इंसान आहिनि, जिन जे करे हीअ ज़िंदगी जेका आहे सुठी बख़्शे थी, सुठी बांसजे थी। त उन्हीअ जे बारे में असांखे लेखक ॿुधायो आहे त उहे महापुरुष कहिड़ा आहिनि, त अॻिते हली करे शिरोमणी इंसान उहे कहिड़ा आहिनि, त उन्हनि जे बारे में ज़िक्र कंदासीं। ऐं उन्हनि में सभिनी खां जेको श्रेष्ठ आहे उहो आहे गौतम बुद्ध, जंहिंजे बारे में पाण सुभाणे ज़िक्र कंदासीं। त इन जो जेको हर हिकु मुल्क खे पंहिंजे पंहिंजे हुनर ते पंहिंजे पंहिंजे फन ते नाज़ आहे, पर भारत खे जेको नाज़ आहे पंहिंजे अवतारी पुरुषनि ते महापुरुषनि ते, उहो नाज़ कहिड़े नमूने आहे इन जो ज़िक्र पाण सुभाणे जेको पीरियड ईंदो नेक्स्ट उन में कंदासीं। त अॻियां जेके चैप्टर आहिनि उहे तव्हां रिवीज़न कंदियूं अचो। ऐं हीअ जेको चैप्टर आहे शिरोमणी इंसान कंहिंखे चयो वियो आहे, इन जे बारे में तव्हां सुभाणे जेको आहे अॻितां पढ़िजो ऐं पाण सुभाणे इन जे बारे में वधीक ॼाण हासिलु कंदासीं।